जी दोस्तों, अव्हांखे भलीकार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तों, इहो चयो वञे थो त सिंध ऐं हिंद में उहे सभु ज़ातियूं जिन जी आख़िर में णी अचे, उहे सभु असुल में सिंधी ज़ातियूं आहिनि। अहिड़ीअ रीति अॼु असांजो वीडियो आहे इंडियन फिल्मुनि जी हिकु सुहिणी अदाकारा हंसिका मोतवाणीअ जे बारे में। हंसिका मोतवाणी हिंदी, तामिल ऐं तेलुगु फिल्मुनि जी हिकु मशहूरु अदाकारा आहे। हंसिका जो जनमु 9 अगस्त सन 1991 ईस्वीअ में इंडिया जे शहर मुंबईअ में हिकु सिंधी फैमिली में थियो। संदसि जे वालिद जो नालो प्रदीप मोतवाणी आहे, जेको पेशे जे लिहाज़ खां हिकु ताजिर यानी बिज़नेसमैन आहे। सिंधी दीवान हुजे ऐं वापारी न हुजे, इहो कीअं थो थी सघे। ख़ैर, अॻिते वधंदा हलूं। संदसि जी माता यानी वालदा जो नालो मोना मोतवाणी आहे, जेका हिकु डर्माटोलॉजिस्ट यानी चमड़ीअ जे बीमारियुनि जी हिकु डॉक्टर आहे। हंसिका पंहिंजी तालीम मुंबईअ मां वरिती ऐं हिन पंहिंजे फ़नी सफ़र जी शुरूआति हिकु ॿार अदाकार यानी चाइल्ड एक्टर तौरु हिकु हिंदी फिल्म सां कई। उन खां अलावा हिन टीवी सीरियल शाकालाका बूम बूम ऐं देस में निकला चांद में हिकु चाइल्ड अदाकार तौरु कमु करण खां पोइ 2007 में बाक़ाइदा मुख्य किरदार सां 15 सालनि जी उमिरि में तेलुगु फिल्म देसा मुद्रू में कमु कयो। उन फिल्म जे करे हिन खे फिल्म फेयर एवॉर्ड फॉर बेस्ट फीमेल डेब्यू अदाकारा जो एवॉर्ड मिलियो। अहिड़ीअ रीति हिन जो फिल्मी सफ़र जारी रहियो ऐं हिन हिक खां पोइ हिकु तामिल तेलुगु फिल्मुनि में कमु करे पाण मञरायो। हिन जे कुझु मशहूरु फिल्मुनि जा नाला हिन रीति आहिनि: देसा मुद्रू, कांतरी, मस्का, मापिलाई, सिंघम 2, विलेन। हंसिका हिन वक़्त ताईं 10 खां मथे एवॉर्ड माणे चुकी आहे ऐं 60 खां मथे फिल्मुनि में नंढा वॾा किरदार करे चुकी आहे। उन खां अलावा 2 वेब सीरीज़, 8 टीवी ड्रामा, 4 म्यूज़िक वीडियोज़ में पिणु कमु करे चुकी आहे। हंसिका हिंदू मत धर्म मां फिरी बुद्ध धर्म खे अपनाए चुकी आहे। हंसिका पंहिंजे दोस्त सुहेल कटोरिया सां शादी करे तमामु ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे रही आहे। जी दोस्तों, त हीअ हुई मालूमात हिकु सिंधी इंडियन फिल्मुनि जी अदाकारा हंसिका मोतवाणीअ जे बारे में। उम्मीद कयूं था त असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। लख थोरा। जिए सिंध। जय झूलेलाल।